अज मुहर्रमुल हराम 1447 हिजरी नौरंगवा जे हजरत मौलाना साईं उज़ैर गुल जागीरानी साहब जे मदरसे में साईं जे मेहनतुन सा साईं जे तरफा ई सालियानो शुहदाए इस्लाम शहीद करबला जे उनवान सा प्रोग्राम होंदो तवा सा भी पांजे रब करीम के राजी करने जे नीयत सा जमो थियूं। 10 मुहर्रमुल हराम जो ॾियारो इंतहाई बाबरकत ॾियारो। इन महीने में शहादतों आहिनि, कुर्बानियां। इन महीने के अल्लाह चूंडियो ये ना है तो इन 10 तारीख ते इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन की शहादत मिली तो 10 मुहर्रम जो दर्जो वधियो। ये ना हिन ॾींहं जे बरकत में छो तो यौम आशूरा वो ॾिहाड़ो आ 10 मुहर्रम जो अल्लाह ताला जमीन आसमान जने पैदा कई तो वो भी ॾींहुं 10 मुहर्रम जो। हजरत यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट मां निकतो वो ॾींहुं भी 10 मुहर्रम जो। हजरत अयूब अलैहिस्सलाम जी बीमारी दूर थी वो ॾींहुं भी 10 मुहर्रम जो। यूनुस अलैहिस्सलाम मच्छी जे पेट का बाहर आयो वो ॾींहुं भी 10 मुहर्रम जो हो। ई मुहर्रम जो 10 वारो ॾियारो इंतहाई बरकत वारो ॾियारो आहे। इन ॾींहं में इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन के अल्लाह ताला शहादत जो दर्जो अता फरमाए। अया भी इमाम हुसैन जे मकाम के अल्लाह बुलंद फरमाए। शहादत पहली मुहर्रम ते शहीद आहे अमीरुल मोमिनीन मुरादे पैगंबर सहरे रसूल दामाद अली फातिह मिस्र शाम व ईरान सैयदना उमर बिन खत्ताब रजी अल्लाह ताला अन्हु जी शहादत। 10 मुहर्रम ते शहादत है नवासे रसूल जिगरे गोशे बतूल सैयदना इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन बिन अली रजी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जेको 1 तारीख ते शहीद थियो वो भी असा जे अखिन जो ठार आ। वो भी असा जो साईं आ जेको अज 10 मुहर्रम ते शहीद थियो मुझो सोनो हुसैन वो भी असा जे सिर जो ताज आ। जमियत उलमा इस्लाम उलमा जो बंजो मुर्शिद बुजुर्ग बैठा सही मौलाना मोहम्मद रहीम फारूकी साहब सही मौलाना सही जमाल मुस्तफा साहब दामत बरकत मुला आलिया इन जा बयान थींदा हर साल मुझो इते पिछाड़ी में थींदो आ पर इन साल वरी थोरो शेड्यूल मरजी वियो। साईं के अर्ज कम साईं उज़ैर गुल मुझे अर्ज के कबूल करे फरमाए 11 बजे अचो पर 12 थी आई थींदो आ। मुकांग में बेहतरीन आलिम सगोरो बयान फरमाए रहा परमादे साहब तो उन जो गालियों तमाम भलियों हूं वणंदड़ियों हुयूं ऐं वडा नसीहत आमूज उन जा लफ्ज होया पर मानो दोस्त सब सुर जे गड सुर जो मौलवी अचे सुर असा का वधी का सुर वारा आई पर होए वडो सुर होजे से वडो दबदबो होजे सपो साईं जे बयान में तवज्जो चंद मानू कन पिया न त कचरी हिक हिक लफ्ज साईं जो मोती जो दानो हो साईं मोहम्मद कासिम सूमरे साहब जो उलमा जेको भी बयान करे उनके तवज्जो सां बुधंदा कयो। आया हो तो कुछ खणी वञो खाली न वञो आया हो झोलियों खाली करे घर वञो तो रम सां झोल भरे वञो। मां सोने उमर जी फजीलत बयान करया सोने हुसैन जो शान बयान कया छो तो ये बई शहीद इन ही महीने जा
शहादत आला मकाम, शहादत अल्लाह जी चूंड, नुबूअत ऐं शहादत वारो इहो उहदो अल्लाह पाण वटि रखियो आहे। जंहिंजे मथां रब राज़ी थींदो आहे अल्लाह उनखे नबी बणाईंदो आहे, जंहिंजा बेड़ा पार थियणा हूंदा आहिनि अल्लाह उनखे शहीद बणाईंदो। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु हुजूर दुआ घुरी, अल्लाह मुझे दीन इस्लाम की ताकत दे, या अमर दे या उमर दे, बिनी मां हिकड़ो दे। शाम जो दुआ घुरी, सुबह जो उमर पियो अचे। साहबा चन पिया या रसूल अल्लाह उमर तो अचे, पाण फरमाए उमर नाहे, सिहत में तलवार आ, अलाए केड़ा इरादा तस। मदीने जे मीर फरमाए पुट उमर नथो अचे, मां मोहम्मद करीम जी दुआ जो जवाब थो अचे। उमर पाण ना आयो, उमर पाण ना आयो आहे, उमर के अल्लाह जी कोरट मां मदीने जे मीर घुरी वरतो आहे। पर जे इए हुजे त रुगो चवे त मांखे उमर बिन ख़त्ताब ज़रूर ॾियणो अथई, मां तुंहिंजो दाख़िलो नबी आहे मांखे इहो ॾे न। ओ मुखालिफीन उमर, मुखालिफीन दुश्मने उमर अॼु इए चवे हां चवी सके पियो त अल्लाह जो दादलो नबी मोहम्मद मुस्तफा अबा घोरे से दुआ हाने पांजे महबूब जा हथ खाली कीअं करे पो जेड़ो तेड़ो दिनई से जेड़ो तेड़ो याद गाल समझ में अचे थी, जेड़ो तेड़ो दिनई से बरा चई न मूंखे पुट ॾे ख़ताब जो दिनई से पांजे महबूब मदीने जे मीर चूंड कई, बिन मां हिकु। सुभान अल्लाह। बिन मां जेको तोखे वणे, जेको तोखे वणे, जंहिंजे सीननि जा राज़ तूं थो ॼाणी, करीम अल्लाह या अमर ॾे या उमर ॾे, सीननि जा राज़ तूं थो ॼाणे। अर्ज़ मुंहिंजो आहे मौला चूंड तुंहिंजी आहे, जेको तोखे वणे उहो मां मोहम्मद खे ॾे। ठोके चूंडे मांखे दे बिनी मां, या अबू जहल या ख़त्ताब जो पुट दे या हशाम जो पुट दे। ये न त सुभाणे दुनिया भई उंगलिस घणे आंगलियों घणे। मदीने जे मीर अल्लाह दे चूंड रखी, वो अल्लाह उमर के मोकलियो जेको ख़त्ताब जो पुट हो, वो अल्लाह एरो गेरो न मोकलींदो। अल्लाह जेको खोटो उमर न ॾिनो मोहम्मद जी मोहम्मद चूंड न रब खे, वो अल्लाह हजरत उमर सच्चो ॾिनो जो खुदा जो कसम आहे, जिने कलमो तो पढ़े त काबे जो दर तो खोले। खोड़ गालियों ने ज़मीन ते राय उमर ॾे, कुरान और अर्श खां लही अचे। उमर जा लफ्ज़ जेके ज़बान मां निकता, फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। अल्लाह फरमाए मुझा महबूब उमर वारा लफ्ज़ मांखे वणी विया आहिनि। इन आयत सां ये उमर वारा लफ्ज़ मिलाई छॾियो। ये उमर हज़रत उमर वॾो आदिल, वॾो आदिल हज़रत उमर जिने दौरे हुकूमत में वेठो न, दौरे हुकूमत में रात जो पहरा दींदो हो, हथ में लठ खणी करे चमड़ा पोसती करे गली गली में वींदो हो त को भुखियो त नाहे, को रड़ियूं त नथो करे, कंहिंखे का तकलीफ़ त नाहे, रात जो पहरा दींदो हो। हज़रत उमर फरमाईंदो मुझे दौरे हुकूमत में अगर मिस्र जे नील दरिया ते उन्यो कुत्तो उन्यो मरी वञे, क़यामत जे ॾियारे अल्लाह उमर खां पुछंदो त तुंहिंजे दौरे हुकूमत में कुत्तो छो मो? ही उमर हो, आदिल हो। हजरत उमर दुआ घुरी, नबी सही जी शहर में मौत दे पर दी शहादत जो मौत दे। हजरत अबू हुरैरा राविया चेतो आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तो टिन शख्सन जी दुआ अल्लाह रद न कंदो आ, कबूल करे छॾींदो आ। सही केड़ा फरमाए त सलासतुल्ला तुरद्दु दावतुहुम अस्साइमु हीना युफ्तिर वल इमामुल आदिल
व दावतुल मज़लूम। सब ॾाढा सुभान अल्लाह। मदीने जे मीर से फरमायो अल्लाह टिन शख्सन जी दुआ मोटाईंदो नाहे कबूल। हिकिड़ो दावतुल मज़लूम, मज़लूम ज़ुल्म जे घाणे में पीसजे, मज़लूम जी आह का नबी से फरमायो बचायो। छो त मज़लूम जी आह आसमान जे दरवाज़न मां बाग जा उल्ला कढंदी तव। बचायो पाण के मज़लूम जी बददुआ का। साईं फरमायो त जॾहिं मज़लूम हथ खणंदो आहे त मज़लूम जा हथ अल्लाह ख़ाली न कंदो आहे, क़बूल कंदो अथसि। ॿियो शाम जे टाइम ते इफ्तारी वारे वक़्त में रोज़ेदार जंहिं बि अॼु रोज़ो रखियो आहे न वो शाम जो इफ्तारी खां अॻु में 2 मिंट दुआ जे लाइ कढे ज़रूरी। रमज़ान जो रोज़ो रखो था त 5 मिंट कढो। अतला तो घणे रोज़ेदार अल्लाह तो फरमाए मुंहिंजा दिल पर न उन्नी बुखे जी अखियूं डरा ॾेई वियसि, चप सुकी वियसि, निड़ी सुकी वियसि, उन्यो बि आहे बुखियो बि आहे। लिकी करे मानी खाया त कोई न ॾिसे सा, पानी पिया कोई न ॾिसे सा। इन रोज़ेदार मुझो खौफ करे सजो दी रोज़ो रखियो। इन उन्नी बुखे दी मां दुआ रद न कंदो आया, कबूल कंदो आया। इमामुल आदिल आदिल हुक्मरान खुदा जी ज़ात जो कसम जे अदल कायम कयो। घर जो वॾो, शहर जो वॾो, इदारे जो वॾो, सूबे जो वॾो, मुल्क जो वॾो आए हथड़ा खणी करे दुआ दो घुरे। अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम हथ खणी करे दुआ घुरे। रब तो फरमाए ओ मुंहिंजा दिल पर नबी, नबियनि जा पगार नबी आमिना जा लाल इहो जेको आहे आदिल हुक्मरान हथ खणंदो आहे, मां इन जा त ख़ाली न मोटाईंदो आहियां, क़बूल कंदो आहियांसि। आदिल हिकिड़ो बादशाह उनखे जज़ाकल्लाह नंढड़ो इश्क मोहब्बत हिकिड़े बादशाह खे थियो त मां हज कयां। माण्हू चइसि था हज ते था वञो, हेॾी हुकूमत आहे, तव्हां हिकिड़ो फर्ज़ी हज कयो आहे। यार मुंहिंजो शौक़ु आहे, मां थो चवां त मुंहिंजे नामाए आमाल में हज जा घणा सवाब हुजनि। चइसि हे मुल्क जो छा थींदो, तव्हां वेंदो हुजे, इंसाफ़ आहे, फ़ैसिला आहे हो। हे मुल्क हिकिड़ो अल्लाह वारो बयाबान जंगल में रहंदो आहे, तारिक दुनिया। उन 100 हज कया, हलूं तो भला उन खां कुझु हज वठूं, सवाब जेतिरो चइजो। बादशाह आयो उन अल्लाह जे काबिल वलीअ सां मिलियो। अब हमारे मुल्क जो बादशाह रे इजलिस बादशाह तो ना तो 100 हज कया हिकिड़े हज जो सवाब दे जेतिरो चई मां ॾियां। ॿुधो तो उन अल्लाह जे बाने, उन अल्लाह जे दोस्त कामिल वली चेसि बादशाह सॼी हुकूमत ॾींदे हज जो सवाब न ॾींदो मां। हुकूमत जो हुक्मरानी थो करे न, या सॼी मूंखे लिखी ॾे न, हिकिड़े हज जो सवाब न ॾींदो मां। ॿुधो बाक़ी तुंहिंजो ऐं मुंहिंजो फ़ैसिलो हिक ॻाल्हि ते थी सघे थो। साईं कीअं जे इंसाफ़ वारी जॾहिं कुर्सीअ ते वेहंदो आहे, बादशाह सलामत हेॾा मज़लूम आयो तोखे तां ॾिनई, हेॾा ज़ालिम खे तो घुरायो, हिन जी भी गाल ॿुधई, हिन जी भी गाल ॿुधई। हाणे इन ॿिन्ही जे विच में तू फ़ैसिलो तो करे। इन फ़ैसिले करण में तोखे कलाक लॻे, अधु कलाक लॻई, 15 मिंट लॻनी, 5 मिंट लॻनी, पर इंसाफ़ वारो फ़ैसिलो, इंसाफ़ वारी फतवा इन टाइम ते तू अदल तो करे। केतिरो भी वक़्त लॻई, इन टाइम
नईम में फैसले कर वक्त अल्लाह जेको तोखे सवाब तो दे वो मुझे हवाले कर तमा 100 हज तुझे हवाले करे छॾींदुसि। अब्दुल्ला हजरत उमर वडो आदिल हो, वडो आदिल, वडो अब्दुल की इतने कदर जो गस्सान जो बादशाह मुसलमान थियो काबतुल्लाह जो तवाफ करे वडी यमनी चादर पातस वडी हले पियो पोयो हिकड़ो गरीब शख्स बदू कौम घट वेचारो सादड़ो रे रे ये पोयो जो हो भी तवाफ करे ओच तो उन जी लट उन दे चादर वडेरो मानू बादशाह भली अजो के दौर में भी भली केडो भी वडेरो होजे ना मुवैद होजे ना पर वो हली हली उन रग मां हिक रग वडेर की रहेलो भली मौलवी भली बुजुर्ग होजे पर उहा जुसी रहलत हिन जो पोते तो अरे बदूसस ठगा चबा वडेर की रगाई ठगा चबा एड़ा जड़ा ओ गरीब रोंदो मुझे सोने उमर जी अदालत में आयो चौन सुभान अल्लाह। साईं मां गरीब साईं मां मिस्कीन साईं मां का जो हुन कयो साईं मां काबे जो तवाजो कया हिन हमरा मां के चपा डरी हजरत उमर पांजी फौज मोकली वठी अचोस वठी आयो ए खबर इनके तो चपा डहाइया साईं हा छाटेल चई से मुझे चादर दिन लट दिनी हजरत उमर फरमाइस गाल बुध अदर रस्ते ते हलो तवा अदर रस्ते ते हलन ता जो चादर ई गरीब काडे वञन आए उनके चईन के ओतरी चपा डगण चई से मां बादशाह आया दुनिया के अंदर सब हिक जेड़ा हो हिते सब जेको औकात हिक जेल दी रोजा बादशाह ते भी गरीब ते भी आए जेकरे नमाज में गरीब परीस भमे त वडेरो भी परीस भमे हाने चपांड हुन चयोसे हाने मां ताजो मुसलमान थियो आया हजरत उमर फरमायो से मुसलमान थियो आ त दीन इस्लाम दे तोरो क्यों तई जा हे तरफ जो तोरो अल्लाह तो कुरान में फरमाए मुझा मोहम्मद करीम चवेन मता चौथ सा कलमो पढ़ियो असा जो दीन इस्लाम ते थोरो ना 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 मता तहां चौथ सा सही उसेर ते थोरो कयो आजो बाज बुधणायो ना रब तो फरमाए मुझो थोरो तो ईमान नो मा हिदायत दिनी मा इस्लाम नो मा या गाल कुरान शरीफ में लिखियल अल्लाह अल्लाह ओ साईं उसेर गुल जागीरानी जे दावत अचण वारो अमा सब राजा सुभान अल्लाह चो तमा अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाए त यमुन्नूना अलैका अन अस्लमू कुल ला तमुन्नू अलैया इस्लामकुम बलिल्लाहु यमुन्नु अलैकुम अन हदाकुम लिल ईमान अन हदाकुम लिल ईमान ए तुम सादिकीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह सभिनी खे मको मदीने घुमाए थोरो बंदि कयो तो वारो नूरो ईअं हथ विझी मिलो ॾाढा सुभान अल्लाह उन मजाए त नारो आयो आहिड़ो त जवाब अहिड़ो मां सभु नाश्तो मां बि रुगो पापनि ते आहियां मां भी रो पापन के पानी दे ही हजरत उमर जो यहूदी नाले जे मुसलमान अंदर जो काफिर मुनाफिक बाहर जो मुसलमान एक तलवार ते या सिर हटे उन जो छेड़ो थी जो हो पियो चे मोजिया हो पियो चे मोजी यहूदी ते अदा फैसलो कराए कहीं वट करायो चिंत
तुझे नबी वटि आया आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट साईं 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 ये तलवार मोजी आ हेदो च मोजी आ मदीने जे मीर गालियों बिनी जो बुधियो मोहम्मद इंसाफ कयो गालन बुधण का बाद हुजूर फतवा नी ते ये तलवार गालन मा मालूम थे तो त हिन यहूदी जी असा जो नबी अदल चौसा जो नबी इन अल्लाह यामुरु बिल अदल अल्लाह अदल जो तो हुकुम करे त इन आयत पहरिया पहरिया अमल मदीने जे मीर पाण के बनी मखजूम कबीले जी न्याणी फातिमा चोरी के केस में आई वडेरे जी घर जी वडी हुजूर फरमाया सारिक व सारिकतु फक़तउ अयदियहुमा कटो ज़ात उन्हनि हज़रत ज़ैद के चयो नबी साईं के चयो पैसा जेतिरा भी चवे असां जे घर ते टिको लगंदो चोरीअ जो ते चोरन जो घर मेहरबानी कर हज़रत ज़ैद नबी साईं जो पुट लो वक्त ना है मुजो हेडे प्रोग्राम माने वजात क्या बुधो हजरत उमर रजी अल्लाह मदीने जे मीर हजरत सैयद के चयो सही रहे सही किस्म सा वाज बुधंदो जी वो बिशोरा जोरी उतार दलमानी खाइया चो सुभान अल्लाह दादा सुभान अल्लाह जागो साईं में कटो ज़ैद के जो मारो कर ऐ नबी अलैहिस्सलाम सलाम हजरत ज़ैद सा मोहब्बत ही नबी पुट्रे लो सजो माता के की गाल बुधा त ज़ैद जे नबी सा मोहब्बत केडी एक दफे हिबी औरत दी चे मां ज़ैद जो पुट्रो उसामा बिन ज़ैद खली आए ने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा एडी मोहब्बत कई जो नबी सही पंजे गोद में वियार जी हसन हुसैन के वियारी दान हजरत ज़ैद जे पुट्रो उसामा बिन ज़ैद के ई वियार उनजे नक मनन लो बारा फितरतिया लिम वही चपन ते पई त औरत नीचे मानी ठुम त साईं जने पहुंचे चादर सा लिम उंगण जी कोशिश कर मामा जल्दी में मां साफ करे वरती यो ज़ैद जे पुट सा प्यार त पी केरो प्यारो होंदो नबी साईं जे चई साईं वडे घराणे जिया कुछ जेको आसो मिले जेतरा पैसा जन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो लाल थियो नौरंगवा हजा मुसलमान मोहम्मद करीम जे चेहरे में कावड़ जे त जहन्नम जुम्बश में अजीरी दो जे मुझे साईं जे चेहरे में खुशी अजे खुदा जी सा जो कसम अल्लाह सजन जा अठई दरवाजा खोलाए छड़ी दो रब फरमाए तो वल्लाहा वल्लाहा वल्लैली ला सजा कसमा तुझे रोशन चमकंदड़ चेहरे जो अल्लाह जे मुकर्रर कैल हद में सिफारिश तो करी ये यहूदी कंदा त वडन के छडो नंदन के सजा दे वल्लजी नफ्स मोहम्मद बियदी कसमा मां मोहम्मद करीम के उन अल्लाह जी जात बाबर का जो जंजे कब्जे में मां मोहम्मद मुस्तफा जी जान ये तो फातिमा बनी मखजूम कबीले जिया ये फातिमा बिनते मोहम्मद मां मोहम्मद मुस्तफा जे लगते जिगर होते हां त ये लकत यदहा जो हथ कटिया हां एडो आदिल नबिया फैसलो कई यहूदी के नाले जो मुसलमान जो ना गाल बुधई केड़ी ची नबी से तुझे हक में ला फैसलो किया त मन न मन मुसलमान तो ते थोरो दी मोमिन त नबी जो फैसलो मनी अल्लाह जे रसूल जो फैसलो मोमिन जे अग्या ईंदो आ न मोटाईंदा न आहिन या गाल मान तो कया रब तो फरमाए मोटन जो हक ही न केड़ो फरमाए दवा मा कान लिल मोमिनी वला मोमिनतिन इजा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरान अन यकून लहुमुल खियर रब तो फरमाए के भी मोमिन मोमिन यानी जे गया अल्लाह जे रसूल जो फैसलो जी वने त मुस्तरद कर जो कोई हक न तस इन मोटा आयो के यार गाल बुधो इत तुझे नबी जो फैसलो आ भला हल कादे हलने सी हलाऊं तो
उमर दे उन दिल में सोचो तो उमर काफर दे वडो सख्त नाराज उमर मुझी गाल मनी दो अल्लाह अल्लाह आए उमर से जो दरवाजो कल कहीं मौजो सुनो उमर निकली आयो शागल उन यहूदी जो से हिन गाल दो वेले होया से हे बोचे मुझी सयामा बो जवा मौजू जमा साल फैसलो कराता जे नबी मोहम्मद ने अलो गालियों बुधाई मोहम्मद फैसलो कयो जे हक में जे मुझे हक में जे पोए चादो जे तो उमर दे गल्लो थोड़े आयो साईं तुझी मर्जी भला तू ही गालियों बुधी फैसलो कर हजरत उमर उन मुनाफिक का पूछो ए खबर मिथे मोहम्मद फैसलो कयो आज ही सही हो और इबत दफा टे दफा अल्लाह हजरत उमर फरमायो पियो तो माता जो फैसलो कया दो हजरत उमर वयो करा तलवार खणी आयो नाले जो मुनाफिक नाले जो मुसलमान अंदर जो मुनाफिक ठका जो तलवार कया तो नजी श्री धड़का जुदा दी वही जज्बाती फैसला कंदो मोमिन मारे से नहीं मोमिन अल्लाह अकबर मैसेज तो दिया नबी से फरमाते सो मर गए उमर जी क्या है मुझा दिल भर सुभान अल्लाह उमर ये मुसलमान मारे से मोमिन जिया जो मोमिन कारा कपड़ा मोमिन जागो था ना मोमिन मारी मोमिन चीज़ मां मोमिन न मारे हो मां मुनाफिक मारे हो चई कि साईं जेको तुझे फैसले के न तो मनी वो मोमिन किए थींदो साईं वो मोमिन किए थींदो महबूबा हिन ता फैसलो कयो हिन न मन्यो मूडे वठी आयो जेको मोहम्मद जे फैसले के छडे उमर वट फैसलो कराण अचे उन उमर वट उन जे लाए फैसलो इहो आ त सिर तन से जुदा सिर तन से जेको नबी जो फैसलो न माने सिर तन से यार किए दीदो ये जा गई उते वेठा हार फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे मिठे कुरान बुधा सुभान अल्लाह कुरान में लिखल दवा अल्लाह पांजो कसम खयो आ पांजो कसम को काजो कसम खणे रब तो फरमाए मुझा मोहम्मद कसम मां के तुझे रब जो वो मोमिनो नागे जो जेके पंजे फैसलन में मुझे मोहम्मद के नाने अल्लाह या गाल कुरान में लिखी पई तो कदे भी मोमिन न तो थी सके जो मोहम्मद जो फैसलो न माने तो दादा सुभान अल्लाह जो मां अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाई ता फला व रब्बिक ला युमिनूना हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम थुम्मा ला यजिदू फी अंफुसिहिम हरजन मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा उमर आदिल उमर आदिल जी दुआ रद्द आदिल जी चिट्ठी भी खाली न मोटे मिस्र जी मुल्क जने पता दो तो ने 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 पंज हुस्न ते नाज न कर हिन कुरान जी इज्जत कर के बरिया गरीया कब्र में अखियों हली अल्लाह ताके हयात की बख्शी दी अल्लाह ताके जवानी पे पर कुरान जे वाइज में गलाइंदा न क्यों बाहर गए ये तो गुनाह या माना ता कुरान वारे जी अहमियत न थाडी जे जे वाइज में जे आलम भली पोड़ो होजे सुर वारो होजे बेसुरो मुंगरो होजे उन जे वाइज में गलाइंदा न कयो गुनाह तो गुनाह
आया ओडे मोहरम ते सवाब करना वणो गुनाह कयो एक तो वडो गुनाह आयो ताकि ए मूवी ता भरे वेठा वडो मस्जिद में डो तई मां दाने रो मुत्तकी परहेजगार ना है जो माता के जले तो मुजा फोटो न कढो घरन के जले से अब्दुल मुजीब साहब असा मुर्शिद बेर वाला जले जले बिटान पो भी चोरी चोरा कड़क गालायो बस मन ये न सो तो वाइस कला वारो केरा सोणो आ नाले वारो आ पटको वडो थसे छा थसे न न न दिसो भली रंग जो कारो होजे जात जो घट होजे नाले नंढे वारो होजे दिसो त पढ़ी छा तो ता मुझे करे ना आया हो फारूकी साहब जे करे ना आया हो ता इन यार जे करे आया हो हजरत उमर रजी अल्लाह ताला नो फातिह मिस्र जे खबरदार के भी न्याणिया जे इज्जत के पायमाल करनो ना मिस्र जे नील दरिया दे मुझे सोने उमर खत लिखो ओ मिस्र जा नील दरिया जे तू पांजी मर्जी सा पानी दी दुआ छोकरी देण जे करे तो तुझे पानी की जरूरत 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 जे करे अल्लाह जे हुक्म सा वांदो तब उमर मुसलमान जे अमीर उमर जी चिट्ठी दी अचई अल्लाह जे हुक्म सा पानी दे वगीप असा न्याणी न दींदास इस्लाम औरत के वडो मकाम ॾिनो हे त चवन तो मुल्लन जेको आ औरत के बंद कयो इस्लाम जेको औरत के हक न ॾिनो सभनी मज़हबन का वडे में वडो हक औरत के ॾिनो आ त इस्लाम ॾिनो हुजूर फरमा खैर बतन भलो पेट तो जे पेट मां पारिया पारिया न्याणी जाई भलो पेट हुजूर फरमान लोगो मानो ताके पुत्र जे जमण जो मुबारक उड़ी दवने मां मोहम्मद मुस्तफा न्याणी जे जमण जी मुबारक दो जा हुजूर फरमायो ई जाई अबे के भारत वली दी निकाह करे आई उस के भारत ख्यारो तुम अली वली नफ्स काले का हक वली सौजे काले का हक तुझे नफ्स जो तो दे हक तुझे सारा जो तो दे हक ये औरत हाने कुरानी थी वया झूर हाने जेको आ पुत्रन के आ हाय मुझे सही फरमायो कुरान तो फरमाए उफियो वला तनहरहुम अबे अम्मा के उफ भी न चेजा अल जन्नत तहत अक़दामिहिल उम्मगद अल्लाह अम्मा जे पैर देता जन्नत रखी तो हाय असा तो के न्याणी न दींदास रब जे हुक्म सा वंदो आ त उमर जी चिट्ठी आई तई हली पो शाम जो मिस्र जो गवर्नर इबारत पढ़ी तो बुधाए सो मिस्र जा नील दरिया ये उमर मुसलमान जे अमीर जी चिट्ठी आई थी छोरी छोकरी न दींदास तू पांजे हुक्म सा वंदो आ ए छोकरी जी घोड़ा त ना है जरूरत तुझे पानी जी छोकरी भी न दींदास जे तो अल्लाह वाहिंदा रब जे हुक्म सा हलंदो आ न वो उमर जी चिट्ठी आई थी रब जे हुक्म सा वही पई रात जो चिट्ठी चले विया सुबह जो यहूदी खिलंदा आया 18000 यहूदी मुसलमान चरिया जेड़ा बुधा दे असा छोकरी लियाऊं वो तो दरिया पानी दे मुसलमान जे साईं अमीर चिट्ठी लिखा कागज ते पानी वाह उमर तुझे चिट्ठी जो कमाल वाह उमर तुझे चिट्ठी जो कमाल शाम जो विधिया सुबह जो अचंत मिस्र जो नील दरिया कनन तार पयो वगे उमर फातिह मिस्र उमर बैतुल मुक़द्दस के फतह करवारो उमर बिना जंग जो यार गाल बुधो अबू उबैदा बिन जर्राह के जयो गाल बुधो असा तो के फतह बैतुल मुक़द्दस जो चाबियो नीलासे पर तो जो उमर जो नालो के दो दबदबो के दो वो चेत सानी सोन के पाना खत में जो अबू उबैदा बिन जर्राह
आए ने पो मोकिलियो साईं तव्हांखे ॾिसण चाहिनि था तव्हांजे हथ ते चाबियूं ॾींदो हज़रत उमर निकितो न प्रोटोकॉल न का फौज न का साईं खे चवां पियो को दब दब हज़रत उमर निकितो कपिड़ा में जेको आहे चट न हण आए कुर्ते के 17 चटियूं लॻियल हुयूं तवजो कर ओ मुस्लमानों कलमे वारो गुलाम खे चई ॾाचीअ जी महार वठी हल महिल तूं हलंदे मां सवारी कंदुसि वरी महिल खां बाद मां हलंदुसि तूं सवारी कंदे चई साईं ईअं कीअं थींदो मां त गुलाम आहियां हलो उमर फरमायो इन काथे बीहे थो त हल न त तुंहिंजी मर्ज़ी इत्तफ़ाक़ थियो जॾहिं निकितो हज़रत अलीअ चयो उमर तुंहिंजो नालो वॾो तुंहिंजो दबदबो वॾो उमर यार तुझे कपड़न के जुटे के चट्टू लॻल आहिनि छा चवंदा बैतुल मुक़द्दस जा माण्हू मुस्लमान जे अमीर खे कपड़ा ई कोन्हनि हज़रत उमर खे चई मां नओं जुबो वरितियूं थो अचां उहो पायो हज़रत उमर अलीअ खे राज़ी करण जे लाइ जुबो अची वियो उमर पातो हाणे फरमायूं अली जी सुणा उमर हाणे तूं राज़ी थिए मां तुंहिंजो जुबो पातो आओ साईं वरी लागे करे ॾिनईंसि अली मां तोखे राज़ी कयो साॻो पुराणो जुबो पातई मुंहिंजे मुर्शिद अलीअ खे मुंहिंजे मुर्शिद हुसैन चयो अली ॻाल्हि ॿुधो कपिड़नि में रोब नाहे मोहम्मद करीम जी सुन्नत में वॾो रोब कपिड़नि में रोब नाहे कपड़ा वॾा हुजण से ठाक पोक रोब न मोहम्मद जी सुन्नत में जो डंदन ॾिनो एॾो रोब थियो जो जंग फतह थी वई नथा चओ सुभान अल्लाह बस बस जल्दी तो खत्म क्या मुफ्ती साहब जा पियो हे ले अचे पियो मैल हो जरे बैतुल मुक़द्दस बाकी मैल बचो नौकर जो सही मां पंहिंजो वारो माफ़ तो कयां चई त न चढ़ हज़रत उमर जे हथ में महार चो न सुभान अल्लाह ये पूछना ही गलत है कि कहां कहां है उमर जहां जहां है गैरत वहां वहां है उमर जहां जहां है अदल जहां जहां है इंसाफ यो इंसाफ मैल तू मैल मां हाने वेजो आ हजरत उमर महार के वरतो डाची दे गुलाम सारा ओ वजंदा निकरे अबू बैदा अमीर केड़ो यो मथियो यो अमीरा तांजो चैन जे जे हथ में डाचे जी महारा मुजो अमीर उमर इहो तव जी हां ए हुन जलता चगान हिन जलता तयन भजन तौरात इंजील खणी आया अल्लाह दो चए ओ मुंजा मिठा मोहम्मद म तुझे सहाबा जी तारीफ उन जी वाखान तौरात में लिखी इंजील में लिखी या गाल त कुरान दो बुधाए मां तौरात न पढ़ियो इंजील न पढ़ियो छो पढ़ो जने कुरान त तौरात जी जरूरत ही न इंजील जी जरूरत न इन कुरान बुधायो मोहम्मद जे असहाबे मोहम्मद जी तारीफ तौरात में लिखल इंजील में लिखल अल्लाह अल्लाह हाय नौरंगवा जे जलसे में चलवारो अवा सब डाजा सुभान अल्लाह चहो तमा अल्लाह जो कुरान पढ़ो फरमाइंदा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील जेको दादा सुभान अल्लाह चैन साल मदीने वने ये आयता तौरात खोलींदा ता वञन कपड़न की चट्टियूं लगन 1 2 3 4 10 11 12 14 15 16 बाबा ये तो 16 चट्टियूं वने
असां किताब में लिखल को उमर ईंदो उन जे जुब्बे के 17 चकियूं होंदियूं ये तो 16 घणी वियासे 17 का थे हजरत उमर फरमायो घबरायो न 17 भी आए से काथे आई जो बाह मथे कई तो बगल में हुआ चटी लगल है वाले वाह यार उमर वाले वाह यार उमर तुझे दुश्मन जे मुंह में मां थुकू तुझे दुश्मन जे मथो मां लानत तुंजा वसकारा कया फनजा लानतुल्लाहि अलल काज़िबीन कूड़न मथो अल्लाह जी लानत ई उमर इन जी शहादत पहली मुहर्रम दे वो हुसैन जंजी शहादत अदो के दिहाड़े ते सोनो हुसैन शहीद माता के गुजरल साल भी चयो ते इनन के चयो ते करबला जे शहीदन जा नाला बुधायो न तभी ता हक जुल्म त यजीद भी कयो जुल्म त इब्न ज़ियाद भी कयो पर जेको वरी हकीकत बयान न करे वो तो वडो ज़ालिमाना अली जा घणा पुत्र करबला में शहीद थिया ताके खबर आ माशाअल्लाह घणा घणा नव याद कयो उन को पूछो अली जा 9 पुत्र करबला जो पर शहीद जो नालो आ मोहम्मद औसत साईं बीबी फातिमा दमान हुयो न हजरत अली अम्मा फातिमा सा उन जे हूंदे हजरत अली कदे भी शादी न कई थोड़ी थोड़ी गाल दे एकड़े दफे इख्तिलाफ तो अम्मा फातिमा नबी से जे घर आई हसन हुसैन हंजते अमर छो आई बाबा अली सा थोरो इख्तिलाफ थी पियो बाबा माए पान अली के गुण अली ए साथियो पान फरमाए खबरदार अली फातिमा के कने भी दुखाई दो न कर पान फरमाए जे फातिमा के ईसायो जन्मा मोहम्मद के ईसायो जैसी ते अम्मा फातिमा जिंदगी मुझे मुर्शिद अली भी शादी न कई हाने दुनिया चलने वाली अम्मा फातिमा दी चवे अली मां दुनिया चलने वाली आया अली मारी गल मां तो के आने चवाती तो तू भी शादी कर पर कुंवर मां गोली थमाए उन सा शादी कर फातिमा हुआ केड़ी कुंवर जे हुआ कुंवर उमामा बिन्त बिलास मुझी भेण ज़ैनब जी धी आए अम्मा ज़ैनब अम्मा फातिमा जी वडी भेण हुई मोहम्मद जी वडी न्याणी हुई अरे हे गाल तो करे तो गाल की चीज़ पे उमामा के दो मने उमामा थी कही ज़ैनब जी अबुल आसी तब वो हिकतो हतो कानो पंदुस मञणी पंदुस मोहम्मद के 4 न्याणी लिखना जे किताबन में लिखाई वेठो उनमा पुत्र जाओ जंजो नालो मोहम्मदुल औसत यो पहरियो करबला जो शहीदा मुझे हुसैन पाजे भाजी हिफाजत कंदे शहीद करबला जो शहीद जांजो नालो आ अबू बकर बिन अली कंजो पुत्रा उन जी मां जो नालो लैला हजरत अबू बकर सिद्दीक फौत थी वयो उन माई सा मुझे मौला अली शादी कई जेमा पुत्र जाओ हजरत अली पंजे यार अबू बकर सिद्दीक जी मोहब्बत में पंजे पुत्र जो नालो अबू बकर रखियो जो शहीद करबला उस्मान बिन अली शहीद उमर बिन अली शहीद अली जा पुत्र अब्दुल्ला बिन अली उबैदुल्ला बिन अली जाफर बिन अली ए अली जा पुत्र गाजी अलमदार अब्बास बिन अली नाम जो मौला हुसैन ये अली जा पुत्र हाज के करबला के मैदान में दीन इस्लाम के खातिर पांजो नजराना जाने नजराना नहीं मोहम्मद दीन बचाए करबला के मैदान में मुझे मौला हसन मुजतबा जा पुत्र एक जो नालो कासिम बिन हसन बेजो नालो अबू बकर बिन हसन सही ने सुभान अल्लाह
ऐ मुझे मौला हुसैन जा 3 पुट रहा करबला जे मैदान में। एक जो नालो अली अकबर, बो अली औसत, सुनी जो नालो अली, अली अकबर, अली औसत, अली असगर, अली अकबर 18 साल, बी रिवायत में 16 साल, कहीं 17 साल करबला जे मैदान में शहजादो मदीने जे मीर जे सूह मुताबिक ईअं घुमंदो हो जीअं मुंहिंजो मिठो मोहम्मद घुमंदो हो। चई दे न सुभान अल्लाह। शहीद जो करबला जे मैदान में इमाम अली असगर 6 महीने जो शहजादो इमाम ज़ैनुल आबिदीन, जेके सज्जाद अली औसत ज़ैनुल आबिदीन सज्जाद। मां तव्हां खां पुछां थो इमाम ज़ैनुल आबिदीन हिन अखियुनि सां पंहिंजे बाबे जी शहादत के ॾिठो न ॾिठो? ज़ुल्म वो बीमार हो पंहिंजी पुफीअ सां हो गॾु ज़ैनब सां मासूम भाउ खे शहीद थींदे ॾिठई, अली अकबर के शहीद थींदे। या करबला जी जंग कॾहिं लॻी आहे इहो साल यादि अथव? हिजरी 61 हिजरी। घणी 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 याद कयो? 61 हिजरी। हिजरी छाखे चइबो आहे? नबी साईं मको छॾे मदीने आया, उन साल खां गणींदा आहिनि। नबी साईं पाण 10 हिजरी में वफ़ात कई, 61 साल हिजरी। ऐं इमाम जेको ज़ैनुल आबिदीन जने फौत थियो आहे त 95 हिजरी, 35 साल उन कॾहिं सबील न हलाई। उन्यूं तो उड़न ॾिठो न अखियुनि सां। असां त ॻाल्हियूं था ॿुधूं न, असां त हिकिड़े यहूदी जी तारीख़ खे पिया बयान कयूं जेको 100 साल खां पोइ तारीख़ पियो लिखे करबला। हुन अखियुनि सां ॾिठो। हिकिड़ी बि रिवायत आणियो त इमाम ज़ैनुल आबिदीन शरबत जा वॾा टप लगाया ऐं पैसे वारा हा सफ़ा ग़रीब थोरा ई आहे ऐं सखिया तो सुभान अल्लाह सखिया। इमाम ज़ैनुल आबिदीन, इमाम हसन हुसैन अब्दुल्लाह बिन जुबैर वजन पिया हा मक्के का मदीने, मदीने का मक्के पिया वजन। रस्ते में न जो सवारी यारो ॾाढी गुम थी वई, बुख ॾाढी लगन, पाण में सलाह कयूं यार परे खां झूपड़ी दी नज़र अचे, वञी दरवाज़ो खड़कायो, अल्लाह अल्लाह। उन झूपड़ी मां कुरानी निकिरी आई, अम्माड़ी हाय मुंहिंजा बच्चो शहज़ादो छा कबे? अम्मा उन लगी आ पानी पियो, आओ माई बकरी विदाई लेंदी, हिन बकरी जो खीर डूगी पियो। वरुणी का बाजो अम्मा बुख भी ॾाढी लगी आ, वो माई चवेंदी तो तमाके कुछ कोने, न बकरी के कुही करे गोश्त पचाए खाओ। इमाम हसन, इमाम हुसैन, अब्दुल्लाह बिन उमर, अब्दुल्लाह बिन जुबैर ये खाई गोश्त जले निकता ते इमाम हुसैन तो चेस अम्मा मुझो नालो हुसैन है, मुझो भाउ वडो हुसैन, ये अब्दुल्लाह बिन जुबैर, असा वणूं था। हाने गाल बुध जडे भी मदीने अचे न असा दे जरूर अच जाए, असा तुझो इयो थोरो लाहींदा। माई जो बकरी कोई उनके घर आई मुर्स जो आयो बकरी काले वई ते आया मेहमान कोई गाड़ी में ते चरी दिया जा खीर डुई कपैदा होया ते गुजर इन ते छे मेहमान काया फाका ते फाको गरीब थी ना पिया वञन छे पो भला हल न गोले गोले उन के दिलऊं जे के सनी बकरी खाई आई चई बिया टच जो गोलींदे मदीने में आया। हाने एड्रेस कोने नालो भी से न त लही बियो कोराला ये गिट्टी में घुमंदा पिया जी। असांजे बाजारन में गोठन में गिट्टी में माई छेड़ा मेड़े और जो खपाइंदो न सुकाए ये माई फोंगलियूं भी मेरे फोंगियूं बकरिन जी फोंगलियूं भी मेड़े हिए जो गिट्टी का क्लास किंद मुझे मौला हसन जी नजर पइजी वई। अरे कुराली की तरह से कुराली की बच्ची है ले नमा दे जी आई इमाम हसन जैसा मां दे खबर मां के सुनाने थी जीवन चेमा ओडियो याद जो आया से बया पान जंगल में सा जो सामान जो उठो गुम थी हो तुझे तर ते आया से तो खीर भी दुई प्यारे हो नहीं बकरी भी कोई असा के कराई होए वो मां हसन आया कोराली दीजिए ता के रगो नहीं दी बता गरीब थी
खिदमत करे इमाम हसन 1000 दीनार दिनस 1000 बकरियों भी नहीं से माई हली थी काले थी वने थी वना चे मुझे भाने तो वनो नबी बकरी खादी इमाम हुसैन दे आई चे दे हसन घराने ना थई चे 1000 बकरियों 1000 दीनार इमाम हुसैन भी जैसे जी जब वडे दे 1000 ना दमा भी 1000 बकरियों 1000 दीनार माई हल लगी ते इमाम हुसैन चसो दे अब्दुल्लाह इब्न उमर दे वन्यो उन भी बकरी खादी आई उन जैसे शहजादा न घराने नहीं चे 1000 दीनार नो ऐ बकरियों भी इमाम हुसैन भी 1000 दीनार 1000 बकरियों अब्दुल्लाह इब्न उमर चस्ता मां 2000 दीनार तो जाए ऐ तो के 2000 बकरियों भी तो एदा अली जा पुत्र सखिया माल होयो ना वो सभी लगन ता के कोन हंसा गलन न्याज सकता के कोन न बदल जुलाही ना जी उन्नन लाचोहन अखन साने दोन सबील न हलाया ता भली सबीलों क्यों भली न्याज कयो पर न्याज जो नालो मटायो सबील जो नालो फी सबीलिल्लाह नजर अल्लाह तो न्याज हुसैन न नाले नाए अल्लाह जे नियत हुसैन जे नाले नाए अल्लाह जे नियत करबला जे शहीदन जे खाईंदा से असा मोला तो खाइण से क्यों बाबा असा मुफ्त जुमानियों खाईंदा से पेट तो आए पर जायज नागी तो वारी यो हराम नाले नाए अल्लाह जे नियत हुसैन जी कर खाईंदा से तो का वधी के सखी मोजो अली हो अली जा बचड़ा सखी हा पर सबने सखी जो सरदार मोजो मिठो मोहम्मद हो खुदा जो कसम केतरा भी न्याज कयो केतरा भी उर्स कयो केतरी भी सबीनो कोयो सहाबा जो तरीको नाहे अहल बैत जो तरीको नाहे तो वो याद रखो सरो भी ताजो कबूल नाहे याद रखी सरियो साहबा के मन्यो तहां जी मर्जी न मन्यो तहां जी मर्जी जबरदस्ती नाहे जोर नाहे अबू बकर के मनी ने तभी अबू बकर सिद्दीक न मनी दे तभी अबू बकर सिद्दीक उमर के मनी दे तभी अबू उमर फारूक न मनी दे तभी उमर फारूक उस्मान के मन तभी जिन्नूरैना न मनी दे तभी जिन्नूरैना अली के मनी दे तभी हैदर कर्रारा न मनी दे तभी हैदर कर्रारा अमीर माविया के मनी दे तभी कातिबुल वहिया न मनी दे तभी कातिबुल वहिया मन तुझी मर्जी न मन तुझी मर्जी बकवास न कर गिला न कर शिकवास न कर सहाबा अहल बैत जी जेको गुस्ताखी न कर याद रख सहाबा लावारस ना है अहल बैत लावारस ना है इमाम लावारस ना है करबला जे इन जेको अची करे और में सहाबा के जो गालियों दे खबरदार के सहाबा जे खिलाफ बकवास के ज़बान क्या गलती करे कुत्ते जे हवाले करदा से साहब मदीने जे मीर जे मता पाजो जानियो घोर असा सहाबा जे मता पाजा बच्चा घोर